अस्सलामुअलैकुम सभिनी प्यारे प्यारनि खे टेक इन सिंधी यूट्यूब चैनल ते भलीकार। तो साथियों अॼोके वीडियो में असां जैज़ जे सस्ते तरीन ऑफर के बारे में ॻाल्हाईंदासीं। तो वीडियो शुरू करण खां अॻु गुज़ारिश आहे जेकॾहिं चैनल ते नवां आहियो तो चैनल के सब्सक्राइब कयो ऐं बर वारी घंटी के हाल ते दबायो जीअं हर नई अचण वारी वीडियो अवां मिस न करे सघो। ठीक है दोस्तों मां इन चैनल ते फ्री इंटरनेट फ्री बैलेंस ऐं टेक्निकल जा वीडियो सिर्फ़ सिंधी में अपलोड कंदो आहियां। तंहिं करे पंहिंजा प्यारा भाउ सम्झी मुंहिंजे चैनल के लाज़मी सपोर्ट कयो। सपोर्ट करण जो तई आसान तरीक़ो सिर्फ़ु तव्हांखे सब्सक्राइब करणो, वधीक तव्हांखे कुछ न करणो। सो उम्मीद कयां तो तव्हां लाज़मी सपोर्ट कंदा। त अचो त वीडियो खे शुरू कयूं था। तो दोस्तों अॼोके वीडियो में असां ॻाल्हाइण वारा आहियूं जैज़ जे सस्ते तरीन ऑफर के बारे में। सो तमाम बेहतरीन जैज़ जी तमाम सस्ती तरीन ऑफर अची चुकी है। जेकॾहिं तव्हां उहा पंहिंजे मोबाइल ते लॻाइण चाहियो था त हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसिजो। ऐं जेकॾहिं वीडियो तव्हांखे पसंदि अचे तो वीडियो खे लाज़मी लाइक कजो, दोस्तनि सां लाज़मी शेयर कयो। तो वीडियो खे शुरू कयूं था। तो दोस्तों सभ खां पहिरीं तव्हांखे मां ॾेखारियां तो हिन में घणा मिंट मिलंदा, घणा SMS आहिनि ऐं घणा MB है। ठीक है, तो सभ खां पहिरीं तव्हांखे पंहिंजे मोबाइल जे डायलर में अचणो आहे ऐं उन खां पोइ तव्हांखे ही कोड डायल करणो आहे ऑफर एक्टिवेट करण जे लाइ। ठीक है, स्टार 545। ठीक है, तव्हांखे ही पंहिंजे जैज़ जे सिम ते डायल करणो आहे। तव्हांखे मां उते लगाए ॾेखारींदो। ठीक है, तो दोस्तों तव्हां ॾिसी सघो था मुंहिंजो बैलेंस बहरहाल नाकाफ़ी आहे। तंहिं करे तव्हांखे उहो ॾेखारण जे लाइ तव्हांजे साम्हूं कोड मिलायो आहे जंहिंमें 300 जैज़ मिंटनि ऐं 3000 यानी 3 GB फ्री इंटरनेट डेटा आहे ऐं अनलिमिटेड व्हाट्सएप ऑफर आहे। ठीक है, पूरे हफ़्ते के लिए सिर्फ 45 रुपए के टैक्स में। ये तमाम बेहतरीन जैज़ जो पैकेज है। तमाम लाजमी पे फोन ते ये एक्टिवेट कयो। 45 रुपए में तव्हांखे हफ़्ते के लिए 3000 MB 300 मिनट ऐं अनलिमिटेड व्हाट्सएप मिली वेंदो। ठीक है, सो उम्मीद कयां तो ये वीडियो तव्हांखे पसंद आई हूंदी। जेकॾहिं पसंद आई हुजे तो वीडियो को लाइक लाजमी कजो। वधिक अहिड़ियुनि वीडियोज़ के लिए असांजे यूट्यूब चैनल के सब्सक्राइब करना। साथ मिलूं था नेक्स्ट वीडियो में। तेसिताईं पंहिंजी रुख जो खोड़ सारो ख्याल। खुदा हाफ़िज़।